request Professor Ejaz Qureshi Sahab to tell us the importance of mother tongue and what's the importance of mother tongue in education and which language a student should read or study primarily. असां सॼी उमिरि इहो ई कमु कयो सिंधी स्कूलनि लाइ ॿियनि स्कूलनि लाइ साईं यूनुस महर साहिबु वेठो आहे अमाला शेख साईं रावलाणी साहब डॉक्टर सुलेमान साहब असांजो जेको हींअर सिंध में वॾे में वॾो जेको माण्हू अथव उहो डॉक्टर सुलेमान शेख वेठो अथव तव्हांखे साफ़ मां ॿुधाए छॾियां जंहिं ही सॼी सिंध खे ऑर्गनाइज़ कयो ऐं सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जी अहिड़ी तनज़ीम तव्हांखे ॾिनई सोचे ऐं उहो जेको अॼु उन ते असां पाण ई वेठा कमु कयूं ऐं हीउ जेको ज़ेबिस्ट आहे इहो बि इन ई सोच जो हिकिड़ो पायो पियल आहे जहिड़े करे अकेली ॻाल्हि आहे मुंहिंजे भरिसां डॉक्टर तारिक रहीम सुमरो वाइस चांसलर आहिनि उहे वेठा आहिनि असांजूं अदियूं जेके आहिनि से एक्टिविस्ट आहिनि हिते वेठियूं आहिनि त असां जंहिं नमूने सां ॾिसूं था त छा थियो पाकिस्तान ठहियो 1947 में 48 में गादीअ जो हंधु कराची खे कयो वियो घणनि दोस्तनि खे ख़बर हूंदी 48 में ई सभु सिंधी स्कूल कराची मां बंदि कया विया साईं यूनुस महर साहब सीनियर साफ़ी आहे साईं महेश कुमार वेठो आहे सभु दोस्त लाल मोहम्मद साहब आहे साईं ॿियो पंवर साहब आहे साईं सभु असांजी संगत गुल मोहम्मद साहब सभु वेठा आहिनि कराचीअ मां सिंधी 1300 स्कूल हा प्राइमरी उहे ख़तमु कया विया डॉक्टर रियाज़ शेख साहब इहो जॾहिं पाकिस्तान ठहियो त पहिरीं 48 में इहो थियो 1300 सिंधी स्कूल ख़तमु कया विया उनखां पोइ छा थियो इहो ॾिनऊं त बाबा असां स्कूल क़ाइमु कंदासूं ऐं जेको इहे तव्हां ख़तमु कोन थींदा सिंध यूनिवर्सिटी जेका अर्ली 47 में क़ाइमु थी हुई उनखे 51 में ख़तमु करे वापसि मोकिलियो वियो ऐं हिते कराची यूनिवर्सिटी ठाही वई माना सिंधी माण्हू जो जेको बुनियादु हिते हुयो हाणे त चवनि था साईं जेको हीउ आहे इहो बिज़नेसमैन कहिड़ो साईं महेश साहब ॿुधाईंदो चए थो त बाबा कराची हुई कोन असां हितां खणी आयासीं कुझु कोन हो हिते नालो चए विसरियो थो वञे शब्बर ज़ैदी हाणे शब्बर ज़ैदी साहब जेको आहे सो असांजे धरतीअ जो मालिक आहे उहो त असांखे चवे त बाबा जेको आहे सो कराची हुई कोन सिंधी हुई कोन असां खणी आयासीं इहे जेके जबल पाणी सभु असांजे बाबति ॾाढनि आंदा पोइ त असां त तबाह बर्बाद थी वियासीं सिधी सही ॻाल्हि आहे असां वटि कुझु कोन हो ॻाल्हियूं घणियूं आहिनि ॻाल्हियूं ॿ टे कलाक वठी सघजनि था पर बहरहाल असुल ॻाल्हि आहे तालीम जी त असांजी यूनिवर्सिटी हितां ख़तमु कई वई स्कूल बंदि कया विया हींअर हालत इहा आहे त सिंधी मीडियम स्कूल जेके आहिनि से कोन्हनि मां हिकिड़ो 8-10 सुफ़नि जो पंहिंजो पेपर लिखी आयो आहियां अयूब खान अचे थो अयूब खान जी मार्शला लॻे थी मार्शला में टिक्को खान टिक्को जंहिंखे चवंदो आहे खाईंदा आहियूं पाण टिक्को उहो टिक्को खान जेको आहे हिते मुल्क जो थी आयो सिंध जो सरबराह चई बाबा सिंधी स्कूल बंदि कयो नो सिंधी स्कूल इन सिंध ख़तमु उहा बंदि कया विया पोइ गौर कयो माण्हुनि उनमें मख़तूम तालुनोला ग़ुलाम रब्बानी आगरो इब्राहिम जोयो शेख हयाज़ 2-3 ॿिया माण्हू गौर थियो पोइ आख़िर उहो झेड़े करण खां पोइ वरी सिंधी स्कूल बहाल थिया उनखां पोइ जेको आहे सो अहिड़े नमूने सां त उहे सभु ॻाल्हियूं थियूं मार्शला जे करे कहिड़े नमूने सां असां जेको आहे अचूं था वरी जॾहिं 55 में वनियूट थो ठहे वनियूट में सिंध सां कहिड़ी तादी थिए थी सभु स्कूल बंदि सभु कॉलेज बंदि का यूनिवर्सिटी कान्हे देयर इज़ नो यूनिवर्सिटी इन सिंध इन 1955 पोइ उनखां पोइ जेके आहिनि से इहे अदारा ठहिया आहिनि ऐं उन में जेको आहे सो स्कूल ख़तमु कया विया ऐं नयूं नयूं पॉलिसियूं आंदियूं वयूं ऐं हींअर बि असांजी सूरत हाल इहा आहे त असां वटि को बि अहिड़ो स्कूल या हीअं कान्हनि कराची जा सिंधी स्कूल ख़तमु कया विया सिंध जी ॿियनि वॾी ॻाल्हि आहे त कराचीअ में तालीम सिंधीअ में ॾिनी कोन थी वञे तव्हां सभु दोस्त वेठा आहियो तव्हांजा ॿार बचा सभिनि खे पढ़ंदा हूंदा असांजा ॿार नंढा पोटरा पोटियूं ॾोहिटा पढ़नि था को स्कूल कोन अथव कराचीअ में सिंधी
हे अधी वेठियो न असांजूं टीचर्स आहिनि न सभु जेके जिन सां तारीफ़ थियो अॼु सुबुह जो त असां इहो सूरत हाल अथव असां सां त उन करे असां अॼु जेको ही आहे ॿी ॻाल्हि आहे हिकिड़ी थींदी आहे मजमूई क़ौमी पैदावार GNP ग्रॉस नेशनल प्रोडक्ट ॿी हूंदी आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट घरू पैदावार इहे इकनॉमिक्स जा अंग खरा आहिनि जेके तव्हांखे ॿुधाइनि था त घणो मिसाल 1000 रुपयो सम्झूं था GNP आहे 1000 मां 100 रुपयो ख़र्च थिए थो सिंधी स्कूलनि ते 900 रुपया ॿियनि जा ख़र्च थियनि त 100 रुपये में तव्हांखे छा मिलंदो कुझु कोन मिलंदो त अहिड़े नमूने सां ग्रॉस नेशनल जेको क़ौमी मजमूई पैदावार आहे क़ौमी घरू पैदावार आहे जेके इहे इकनॉमिक्स जा टर्म्स आहिनि त उन्हनि में तव्हांखे नज़र कुझु न ईंदो त इहे सभु शयूं जेके आहिनि असां इहे ख़ुदि असां न कयो आहे कमु ही सर्वे या जेके रिपोर्टूं आहिनि इहे पंजाब जी हुकूमत वेस्ट पाकिस्तान हुकूमत पाकिस्तान हुकूमत जा अंग खरा आहिनि एजाज कुरैशी जा कोन्हनि मुंहिंजा कोन्हनि डॉक्टर सुलेमान जा कोन्हनि अमाला जा कोन्हनि अदी निज़ामी जा कोन्हनि उहे अंग खर असांखे उतां मिलिया आहिनि असां उहे कोट था कयूं पिया ग़ुलाम नबी मंगसी साहिब जॾहिं मूंसां मिलियो मुंहिंजी ताज़ी मुलाक़ात आहे पर जंहिं जज़्बे सां ही शख़्स मूं वटि आयो मुंहिंजे घर आई रावलानी साहिबु त मूंखे ॾाढी ख़ुशी थी त असां वटि अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके अॼु बि सोचीनि था ऐं अञा सोचण जो तमामु घणो असांखे करणु घुरिजे बल्कि असांखे कमु करणु घुरिजे असां वटि अमीन जोयो ऐं साईं ॿियो जो छा आहे सारंग जोयो या ॿिया जेके नौजवान वेठा आहिनि असांजूं अदियुनि खे मूं चयो त थोरो तव्हां वधीक हिन ते महिनत कयो त हाणे इहे जेके अंग अखर असां वटि पिया आहिनि ही मूं वटि जेके अंग अखर आहिनि 5-6 सुफ़नि ते इहे सभु अंग अखर हुकूमत पाकिस्तान जा आहिनि इन में सिंध जी ॿेड़ी ॿुॾल आहे सिंध में तालीम कान्हे सिंध जी तालीम खसी वई आहे का शइ हिते मौजूदु न आहे इन करे ही जेके सेमिनार आहिनि इहे असां हिन सेमिनार जे ज़रिए घुर था कयूं हुकूमत खां त बाबा सिंधी माण्हुनि सां ज़्यादतियूं बंदि कयो सिंधी माण्हुनि खे पंहिंजा हक़ ॾियो ऐं असांखे तालीम ॾियो असांजा स्कूल ॾियो ऐं असां इहो प्रोग्राम ठाहियो आहे मंगसी साहिब सां रावलानी साहिब सां त असां हर 3 महीने सिंध जे ॿोली सिंध जे अदब सिंध जी तालीम सिंध जे स्कूलनि खे असां खणी इहे सेमिनार सरकार ताईं लिख पढ़ कंदासूं ऐं कोशिशि असांजी इहा रहंदी ऐं आउं तमामु घणो थोराए थो आहियां ज़ेबिस जो ख़ासि तौर ते रियाज़ शेख साहिबु वेठो आहे ऐं ज़ेबिस जा जेके ही आहिनि मदारुल मुहाम उन्हनि खे बि शाबाश आहे थैंक्स टू देम दैट दे हैव अलाउड अस टू होल्ड दिस काइंड ऑफ सेमिनार त असां हिन नमूने सां इहो कयो आहे त मां सम्झां थो त अॼु ॿियूं ॻाल्हाइण वारियूं घणियूं आहिनि ॿिया बि घणा आहिनि साईं तारिक साहिब बि आहे पर असां सम्झूं था त गुज़िरियल 70 सालनि में सिंधी ॿोलीअ खे कराचीअ में ख़तमु कयो आहे सिंधी स्कूल ख़तमु थिया आहिनि इन करे लेटस रीबिगिन लेटस स्टार्ट न्यू यू हैव अ गाइड डॉक्टर सुलेमान शेख सिटिंग हियर यू हैव अदर फ्रेंड्स यू हैव तारिक रहीम यू हैव मैनी पीपल लेट्स कम टुगेदर एंड थिंक अबाउट दैट एंड डिसाइड जेको कुझु करे सघूं था पाण हुकूमत न कंदी मदद साईं हुकूमत ते न भाड़ियो भली पीपल्स पार्टी हुकूमत हुजे पीपल्स पार्टी जो अदारो आहे सभु कुझु आहे हुकूमत ते कुझु न भाड़बो पंहिंजो पाण ते भाड़बो पंहिंजी महिनत कंदासीं थैंक यू साहब महिरबानी हेलो एवरीवन मुंहिंजो नालो मोहम्मद अम्बार आहे ऐं मां हिकिड़ो नंढो पॉलिटिकल एक्टिविस्ट आहियां बाय प्रोफेशन प्रैक्टिसिंग वकील आहियां बदकिस्मती सां मूं साईं एजाज साहिब जी ॻाल्हि ॿोल कोन ॿुधी सघी मुख़्तसर आउं इहा ॻाल्हि करणु चाहींदुसि ऐं जेके बि पैनलिस्ट वेठा आहिनि मुंहिंजो सभिनि खां इहो सुवालु आहे त असांखे बुनियादी तौर ते आहे कैंसर त उन जी असां जेको आहे उहो पेन किलर त कैंसर जो इलाजु कोन थो करे सघे थो ठीकु आहे हिकिड़ी ॻाल्हि इहा त रिक्लेम जेको असां कयूं था उहो कंहिंखां कयूं था पिया असां कयूं था स्टेट खां ऐं स्टेट असांजी क़ौमी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ तयार ई न आहे ऐं इहा असां सभु ज़िम्मेवारी विझूं था पिया पंहिंजे पेरेंट्स ते त हू जेको आहे सिंधी ॿोली खे जेको आहे पढ़ाइनि बुनियादी मां सम्झां थो त मसइलो इहो आहे त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली तसवुरु कयो ई नथो वञे ऐं 6वीं तरमीम ते लॉबिंग थिए थी पई 7वीं तरमीम ते लॉबिंग थींदी लेकिन बिलावल भुट्टो या पीपल्स पार्टी या ॿियूं राइट विंग जूं जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उहे छो कोन थियूं लॉबिंग करनि इन बुनियाद ते त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो जेको आहे दर्जो ॾिनो वञे
साईं ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु सही आहे तव्हां तमामु तुज़ हिकिड़ो सुवालु आहे जेको तव्हां कयो आहे असां सभु सम्झूं था पर इहा असांजी बदकिस्मती आहे जे तव्हां ख़ुदि चयो हिन मुल्क में नथा असांजी ॿोली रिकग्नाइज़ करनि या ॿियूं जेके क़ौमुनि जूं ॿोलियूं आहिनि जिन 5 क़ौमुनि जे बुनियाद ते ही मुल्क ठहियो आहे उहो ॿियनि दुनिया जे मुल्कनि में ईअं कोन्हे असां वटि इहा हिकिड़ी ज़्यादती आहे ऐं असां छा था करे सघूं हाणे हिते चवणु घुरिजे या न चवणु घुरिजे इहो आहे हिकिड़ी वेड़ ॿियो को तरीक़ो न आहे जेको तव्हां पंहिंजे हक़ वठणु चाहियो था त हक़नि लाइ स्ट्रगल करणी पवंदी देयर इज़ नो अदर वे आउट यू हैव टू गो फॉर ए स्ट्रगल अमाला शेख वेठो आहे असांजो दोस्त पॉलिटिकल एक्टिविस्ट आहे जंग शुरू थो करे हाणे जल्द त अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं आहिनि असांखे यूनुस महर साहिब अहिड़े असांखे विढ़णो पवंदो अदा पंहिंजे हक़नि जे लाइ ॿियो को तरीक़ो कंदो हक़ माना कोन्हे जंग कोन कंदासूं पर असां पंहिंजो केस रखी महज़ ते उहो असां ॿुधाईंदासूं असां हीउ करिणो आहे मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे